हर माण्हूअ जे ज़बान ते हिकिड़ो लफ़्ज़ आहे, नौजवान जे ज़बान ते, पोड़े जे ज़बान ते, अम्मा ऐं भेण ऐं न्याणीअ जे ज़बान ते हिकिड़ो लफ़्ज़ आहे। साईं सिंध लुटिजी वई, सुमरो साहब सिंध फुरजी वई, साईं सिंध तबाह थी वई। ओ सुमरो साहब मालकी कजाए कुरान के मंजाए, जाडे वञा तो सागियूं रड़ियूं, जाडे वञा तो सागियूं दाऊं। सवाल भी मूंखां त इम्केम सां मुआहिदा छो, सवाल भी मूंखां त सरदारीअ सां मुआहिदा छो। भंड था कतल थियन, एहतिजाज जे लाइ मां थो पहुचां। भट्टे जो नौजवान तो कतल थे, एहतिजाज जे लाइ मां थो पहुचां। नवाब शाह जी नौशीन जी इज्जत खतरे में आ, मालकी जे लाइ जमीयत थी पहुचे। मीरपुर खास में न्याणी जी इज्जत थी लुटजे, मालकी जे लाइ जमीयत थी पहुचे। पन्नो किले जे हिंदुन जे जान माल इज्जत आबरू जो तहफ़्फ़ुज़ जमीयत पई करे। घोटकीअ जे मंदिरन में बाहि पई लगे, लारकाने जे मंदिरन में बाहि पई लगे, शिकारपुर जैकबाबाद जे इमाम बारगाहुन में बाहि पई लगे, लाल शाहबाज कलंदर जे नगरीअ में बाहि पई लगे। बाहि मुंहिंजी जमात पई विसाए, मास्तरन जो आवाज़ मुंहिंजी जमात बणी, उस्तादन जो आवाज़ मुंहिंजी जमात बणी, डॉक्टरन जो आवाज़ मुंहिंजी जमात बणी। लेकिन पुछण थो चाहियां, नज़र खुटे थी, माण्हू नथा खुटन। जाडे वञो थो मंझंदि टाक जो सख़्त गर्मीअ में, अॼु त मुंहिंजूं अमड़ियूं, मुंहिंजूं भेनरियूं, मुंहिंजूं न्याणियूं तहां वांगुरु घरनि खां ॿाहिरि निकिरी करे मैदान ते निकिरी आयूं। पर्दे जे एहतमाम में घरनि खां निकिरी करे अमड़ियुनि भेनरुनि ऐं न्याणियुनि जमीयत उलमा इस्लाम ते एतमाद कयो। लेकिन पुछण थो चाहियां, ज़्यादती भी तहां सां, ज़ुल्म भी तहां सां, लुट जो भी तहां पिया, भर जो भी तहां पिया, इंसाफ भी तहां के नथो मिले, इलाज भी तहां के नथो मिले, तालीम भी तहां के नथी मिले। पोइ मांखे ॿुधायो, रड़ियूं भी तहां था कयो त इलेक्शन में ये भोतार, ये खान, ये नवाब, ये सरदार कीअं था खटन, इन्हनि खे वोट केर थो ॾे। पर सांगी वारो रुगो रड़ियुनि सां कम न थींदो, सांगी वारो रुगो तकरीरुनि सां कम न थींदो, सांगिन वारो रुगो जिंदाबाद ऐं मुर्दाबाद सां कम न थींदो। सांगिन वारो वोट जे क़ुव्वत ऐं ताक़त सां सिंध लुटींदड़नि, सिंध फुरींदड़नि, नौकरियूं खपाईंदड़नि, समाजड़ी सिंध जे न्याणियुनि जो इज़तूं लुटींदड़नि खे मस्तरद करणो पवंदो। वोट जे ॾींहं ते निकिरी करे आलिमनि जे नुमाइंदनि खे कामयाब कराए, किताब ते ठप्पा हणी करे इनक़िलाब जो आगाज़ सांगीअ खां करणो पवंदो इंशाअल्लाह। सांगी वारो हिननि खे टिकट मां ॾिनी आहे, मुंहिंजे दस्तख़त सां हिननि खे टिकट मिलिया आहिनि। सांगी वारो हिननि खे इलेक्शन में मां बि हारियो आहे। सांगी वारो हिननि ते एतमाद, मूं ते एतमाद आहे। सांगी वारो हिननि खे वोट, मूंखे वोट आहे। सांगी वारो हिननि जी कामयाबी, मुंहिंजी कामयाबी आहे। हाणे मर्ज़ी तहांजी आहे, मूं ते एतमाद कयो या न कयो। मर्ज़ी तहांजी आहे, मूंखे वोट ॾियो या न ॾियो। मर्ज़ी तहांजी आहे, मूंखे कामयाब कयो या न कयो। हिननि ते एतमाद, मूं ते एतमाद, हिननि खे वोट, मूंखे वोट, हिननि जी कामयाबी मुंहिंजी। हा, हिकिड़ो वाइदो कयां थो, हिननि खे खटरायो ऐं इंशाअल्लाह हे खटींदा। हिक रुपए जो हिसाब हिन सांगीअ जे स्टेज ते सालाना जलसे ते हिननि खां तहांखे वठी मां ॾींदुमि। रुपए रुपए जे हिसाब वठी ॾियण जो ज़ामिन मां आहियां। पैसा इलाके ते ख़र्च थींदा, पैसा यूनियन काउंसिल ते ख़र्च थींदा, पैसा हितों जे ग़रीबनि ते ख़र्च थींदा। हिक रुपए जो ज़ामिन मां आहियां। हिननि खे हिकु दफ़ो मौक़ो ॾियो, इंशाअल्लाह तहांजे इलाके जी ख़िदमत कंदा। पोइ 26 जून ते पोलिंग संभालींदव। हाणे अॼु खां हे उम्मीदवार न आहिनि, मां उम्मीदवार आहियां। मुंहिंजे लाइ वर्क कंदव, घर घर वेंदव, घिटी घिटी वेंदव, माण्हुनि खे तयार कंदव, अमड़ियूं भेनरियूं ऐं न्याणियूं बि वोट ॾींदियूं। ऐं 26 जून ते सांगीअ मां रुगो नारा हूंदा। कहिड़ा? शाम जो सांगीअ मां रुगो नारा हूंदा। कहिड़ा नारा? नींहं जा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरे शींहं जा नारा। नींहं जा नारा, नींहं जा साईं हालेजवी शींहं जा नारा। नींहं जा साईं अमरोटी शींहं जा नारा। नींहं जा साईं बेरवी शींहं जा नारा। नींहं जा तहांजे भाउ राशिद महमूद खादिम जा। क़ाबिल एहतराम
हजरत सैयद गुलामुल्लाह हालेजवी साहब दामत बरकातुहुल आलिया, बिरादर अजीज मौलाना मोहम्मद साले इंदड़ साहब, बिरादर अजीज मौली अब्दुल हमीद महर साहब, सांगी जा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर ऐं मुजाहिद साथियों, स्टेज पे मौजूद ओहदेदारान, जिम्मेदारान, कारकुनान, उम्मीदवारान, आवाजे अंदाज में मुझो आदर भा कयो, मुझो इस्तकबाल कयो। मां दिल जे गहराइन सां अवां जो शुक्रगुजार आहियां। साईं गुलामुल्लाह साहब ऐं मौली मोहम्मद साले साहब खां माज़रत कंदे त मां फौरी तौर ते पंहिंजी गुफ्तगू जो आगाज़ कयो आहे, जो प्रोग्रामनि मथां प्रोग्राम आहिनि। हर जगह ते दोस्त ऐं जमात इंतज़ार में आहे। कोशिश कयां थो त वक़्त खे मुख़्तसर वक़्त में ज़्यादा खां ज़्यादा प्रोग्रामनि खे निमटाए सघिजे। सांगीअ जो कर्ज़ भी रहियल आहे काफ़ी सालनि जो, ऐं सांगीअ जा उहिदेदार कावड़ियल भी आहिनि त तूं असांखे तारीख़ नथो ॾे। इहा साॻी शिकायत मुंहिंजे घर वारनि खे बि आहे त तूं घर खे टाइम नथो ॾे। ॾींहं राति जमात जे लाइ, ॾींहं राति अवां जे लाइ, ॾींहं राति दीन ऐं इस्लाम ॾाढ़ी ऐं पटके जे चौकीदारी जे लाइ, सभा झड़ी सिंध जे मारूअड़नि जे लाइ घुमंदो फिरंदो रड़ियूं कंदो थो वरतां। दीन ऐं धरतीअ जी जंग पियो विढ़ां। दुआ कयो त अल्लाह साईं मुंहिंजनि इन्हनि महिनतुनि खे पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। सांगी जा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर ऐं मुजाहिद साथियों, तफसीली गुफ्तगू शायद वरी कंहिं ॿिए मौके ते। मां 5-10 मिनटनि में पंहिंजे गुफ्तगूअ खे उकलाइण चाहींदुसि। सिंध जा हालात हर एतबार सां अवां जे साम्हूं आहिनि। मस्जिदूं महफूज़ कोन्हनि, मदरसा महफूज़ न आहिनि, आलिम महफूज़ न आहिनि, ॾाढ़ी ऐं पटको महफूज़ न आहे। सभा जहिड़ी सिंध जा जज़ीरा वसीला पेट गैर महफूज़ आहिनि। अछो लटो ऐं अटो गैर महफूज़ आहे। न्याणियुनि जूं इज़तूं लुटजनि पयूं। गरीब के बिन वक्तन जी मानी खाइण जी सकत नाहे रही। अज़ान अची वई। कयुम त गरीब के बिन वक्तन जी मानी मुयसर कोने। गरीब इज्जत सां पंहिंजे ॿार खे दाल ऐं रोटी नथो खाराए सघे। अस्पतालुनि में इलाज कोने, स्कूलन में तालीम कोने, नौजवानन के रोजगार कोने। मास्टर रड़ियूं कंदा था वतन, डॉक्टर रड़ियूं कंदा था वतन, पढ़ियल लिखियल रड़ियूं कंदा था वतन। ऐं हालत इहा आहे। अॼु त मां पंहिंजनि अखियुनि सां ॾिसी पिए आयुसि त 70 सालनि खां 50 सालनि खां 40 सालनि खां हिन सांगीअ ते, हिन सखर ते, हिन शहर ते, हिन ज़िले ते इक़्तिदार कंदड़ भोतारन, खानन, नवाबन, सरदारन, हुक्मरानन जे फार्म हाउसन ते बीठल कुत्तन जे मथां भी पखा लगल आहिनि। उन्हनि जे घोड़नि ते भी पखा लगल आहिनि। उन्हनि जे गॾहनि जे लाइ भी बेहतरीन किस्म जा फार्म हाउस ठहियल आहिनि। मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त
त गरीब जी झुगी भी एडी बेहतरीन नाहे ठहल जेतरी हितों जे हुक्मरानन जे फार्म हाउसन ते बीठल गडहन घोड़न जानवरन जे लाए उन्हनि जूं जगहूं ठाहियूं वयूं आहिनि। अज हितों जे गरीब जिन जे वोटन ते ये अमीर थिया, जिन जे वोटन ते ये करोड़पति थिया, जिन जे वोटन ते ये अज आसमान सां ॻाल्हियूं था कनि, उन्हनि गरीबन जे झुगिन में सोलर जी प्लेट भी कोन है। इन्हनि नवाबन जे बंगलन ते बीठल कुत्ता भी गोश्त था खाए। एक तरफ सजी सिंध में जारे वञा तो कराची का शुरू कया, कराची का शुरू कया, फट्टे सिजावल बदीन का शुरू कया, या कनकोट कश्मीर घोटकी जैकबाबाद का शुरू कया। सजी सिंध जे 30 जिलन में हर चौक ते, हर चौराहे ते, हर बस्ती वाहन ते, हर बहराड़ी शहर में हर मानू जे जबान ते हिकड़ो लफ्ज़ आ, नौजवान जे जबान ते, पोड़े जे जबान ते, अम्मा भेण न्याणी जे जबान ते हिकड़ो लफ्ज़ आ। साईं सिंध लुटजी वई, सुमरो साहब सिंध फुरजी वई, साईं सिंध तबाह थी वई। ओ सुमरो साहब मालकी के जाए कुरान के मन जाए, जाडे वञा तो सागियूं रड़ियूं, जाडे वञा तो सागियूं दाऊं। सवाल भी मुखा त इम्केम सां मुआहिदा छो, सवाल भी मुखा त सरदारी सां मुआहिदा छो, भंड था कतल थियन, एहतिजाज जे लाइ मां थो पहुचा, फट्टे जो नौजवान तो कतल थे, एहतिजाज जे लाइ मां थो पहुचा। नवाब शाह जी नौशीन जी इज्जत खतरे में आ, मालकी जे लाइ जमीयत थी पहुचे। मीरपुर खास में न्याणी जी इज्जत थी लुटजे, मालकी जे लाइ जमीयत थी पहुचे। पन्नो किले जे हिंदुन जे जान माल इज्जत आबरू जो तहफ़्फ़ुज़ जमीयत पई करे। घोटकी जे मंदिरन में बाहि पई लगे, लारकाने जे मंदिरन में बाहि पई लगे, शिकारपुर जैकबाबाद जे इमाम बारगाहुन में बाहि पई लगे, लाल शाहबाज कलंदर जे नगरी में बाहि पई लगे। बाहि मुझी जमात पई विसाए, मास्तरन जो आवाज मुझी जमात बनी, उस्तादन जो आवाज मुझी जमात बनी, डॉक्टरन जो आवाज मुझी जमात बनी। लेकिन पुछण तो चाहिए, नजर खुटे थी, मानू नथा खुटन, जाडे वञो थो मंझन ताक जो सख्त गर्मी में अज त मुझो अमड़ियों, मुझो भेंडियों, मुझो न्याणियों तहां वांगुर घरन का बाहर निकरी करे मैदान ते निकरी आयूं। पर्दे जे एहतमाम में घरन का निकरी करे अमड़न भेंडरुन न्याणिन जमीयत उलमा इस्लाम ते एतमाद कयो। लेकिन पुछण तो चाहिए, ज्यादती भी तहां सां, जुल्म भी तहां सां, लुट जो भी तहां पिया, भरजो भी तहां पिया, इंसाफ भी तहां के नथो मिले, इलाज भी तहां के नथो मिले, तालीम भी तहां के नथी मिले। पोइ मांखे ॿुधायो, रड़ियूं भी तहां था कयो त इलेक्शन में ये भोतार, ये खान, ये नवाब, ये सरदार कीअं था खटन, इन्हनि खे वोट केर थो ॾे, इन्हनि खे वोट केर थो ॾे। या त रड़ियूं न कयो, या त रड़ियूं न कयो, या त रड़ियूं ग़लत था कयो, या वोट ग़लत था ॾियो। ॿिन्ही मां हिकिड़ो कमु त ग़लत था कयो, या वोट ग़लत था ॾियो, या रड़ियूं ग़लत था कयो। जेकॾहिं रड़ियूं सही आहिनि त वोट न ॾियो, किरास ते वोट। ओ रज़ाकार हेॾे वे, हेॾे वे, वेहो, किरास ते वोट, नालीअ ते वोट, ट्रांसफार्मर ते वोट, छोरे जे नौकरीअ ते वोट। हाणे त जी साईं असां सिंध जा खिदमतगार आहियूं, 18 सालन का सिंध एतमाद कयो आ। हालत इहा आहे, कागज़ मुस्तरद कराए, आरो डीआरो मर्ज़ीअ जा रखराए, दाबा ॾेई, दहमान ॾेई, दड़का ॾेई, 5-5 हज़ार 8-8 हज़ार जी लालचूं ॾेई, जेकॾहिं को रिश्तेदार को परे जो भी नौकरी थिया त हुनखे ओ ठटे सिजावल बदली कराए वोट था वठो। तव्हांखे शर्म नथो अचे? 18 सालनि खां तव्हां ख़िदमत कई आहे, डिॼो था। जेकॾहिं वाकई तव्हां आवाम जी ख़िदमत कई आहे, पोइ बिलनि जे ज़रिए, आरओस ऐं टीआरओस जे ज़रिए, हल्का बंदनि जे ज़रिए, पोलिंग यूट्रोन जे ज़रिए, धड़कन तहमाननि जे ज़रिए
लालचुनि जे ज़रिए वोट छो था माण्हुनि खां वठो। अचो पोलिंग था कयूं, फ़ैसिलो अवाम ते था छॾियूं। अवाम तहां सां गॾु आहे या अवाम हज़रत बेरवी, हज़रत हालेजवी, हज़रत अमरोटी ऐं ख़ालिद महमूद सुमरे जी जमात सां गॾु आहे। कूड़ ॻाल्हाईंदे तव्हांखे शर्म नथो अचे? कूड़ ॻाल्हाईंदे तव्हांखे शर्म नथो अचे? बेनज़ीर साहिबा जो नारो था वठो, भुट्टे साहब जो नालो था वठो। बेनज़ीर ऐं भुट्टे साहब जे ज़माने में तव्हां हुयव किथे? बेनज़ीर साहिबा तव्हांखे सुञाणींदी बि हुई? बेनज़ीर साहिबा जे ज़माने में त तव्हां साइकिलनि ते घुमंदा हो। बेनज़ीर साहिबा जे ज़माने में त तव्हांजे घर में छा वरी हाणे चवान इन्हनि लोटनि खे त लोटो बि कोन हो। हाणे तहां हजार ॿ हज़ार टे हज़ार जरेब जा मालिक बणिजी विया आहियो। हाणे समझो था तव्हां फन्ने खान आहियो। तहां मोहतरमा जे नाले सां गद्दारी कई आहे, तहां भट्ट साहब जे नाले सां गद्दारी कई आहे, तहां मोहतरमा जे नाले ते सिंध जा हक़ खाधा आहिनि, तहां भट्ट साहब जे नाले ते गरीबन मिस्किनन हारन मज़दूरन जा हक़ खाधा आहिनि। पर ॿुधी छॾियो, हे नविश्ते दीवार सिंध में इनकलाब अचे पियो ऐं सिंध में इनकलाब जमीयत उलमा इस्लाम आणींदी इंशाअल्लाह। बहतारो खाना नवाबो सरदारो तहांजो वक्त पूरो थियण वारो। हाणे वक्त हिननि जो, हिननि गरीबन, हिननि मिस्किनन, हिननि हारन, हिननि मज़दूरन, हिननि हाफिज़न, हिननि आलिमन, हिननि तालिबन जो। नारे तकबीर। बिल्कुल नारे जो टाइम ना है। साईं गुलाम अल्लाह साहब हितो ही नजर फेरायो, हितो ही साईं गुलाम अल्लाह साहब सजे मजमे ते नजर फेराए अचो। मां तहां के गवाह बनाए तो चवाई ता नजर घुमायो, बुधायो। मौलवी घणा आहिनि, आलिम घणा आहिनि, हाफिज़ घणा आहिनि, तालिब घणा आहिनि, आम माण्हू घणा आहिनि। आम माण्हू नजर फेराए। हो मुंहिंजो नंढड़ियूं, हुन नंढड़ा ॿार, हो मुंहिंजो नंढड़ियूं अम्मा, मुंहिंजी भेण, मुंहिंजी न्याणी। हे इनकलाब ना है साईं गुलाम अल्लाह, त ॿियो छा आहे? हे जमीयत एतमाद ना है, त ॿियो छा आहे? 5 ॾींहनि में 5 ज़िलनि में 107 प्रोग्राम करे आयो। हाँ, अॼु जो ज़िलो शामिल ना आहे। ऐं जाॾे वञा थो नज़र खुटे थी, माण्हू नथा खुटनि। जाॾे वञा थो मंझंदि टाक जो रोडनि ते माण्हू बीठा आहिनि। हे इनकलाब ना है, त ॿियो छा आहे? पर सांगी वारो रुगो रड़िन सां कम न थींदो, सांगी वारो रुगो तकरीरुनि सां कम न थींदो, सांगिन वारो रुगो जिंदाबाद ऐं मुर्दाबाद सां कम न थींदो, सांगिन वारो वोट जे क़ुव्वत ऐं ताक़त सां सिंध लुटींदड़नि, सिंध फुरींदड़नि, नौकरियूं खपाईंदड़नि, समाजड़ी सिंध जे न्याणियुनि जो इज़तूं लुटींदड़नि खे मस्तरद करणो पवंदो। वोट जे ॾींहं ते निकिरी करे आलिमनि जे नुमाइंदनि खे कामयाब कराए, किताब ते ठप्पा हणी करे इनकलाब जो आगाज़ सांगीअ खां करणो पवंदो इंशाअल्लाह। ए मां केरे जमीअ जो झंडो मां केरे। ऐं तहांजा वार अच्छा थी विया ॿुधंदे ॿुधंदे मौलविन खां। तहांजा वार अच्छा थी विया। पर अॼु ॿुधो पढ़ो। तहां बचपन खां ॿुधंदा आया आहियो, पर अॼु मुंहिंजा लफ़्ज़ लिखो, अॼु मुंहिंजा लफ़्ज़ नोट कयो, अॼु मुंहिंजा लफ़्ज़ भरियो, अॼु मुंहिंजा लफ़्ज़ दिल ऐं दिमाग़ ते लिखी छॾियो। हे जमीयत उलमा इस्लाम जो झंडो मुस्तक़बिल करीब में अल्लाह जे मदद, अल्लाह जे मदद, अल्लाह जे मदद, अवाम जे ताक़त सां सिंध जे वज़ीर आला हाउस ते ज़रूर बिल ज़रूर फड़काईंदासीं इंशाअल्लाह। नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत अल्लामा राशिद महमूद सूमरो। लेकिन उन जे लाइ तहांखे मुंहिंजो बाहमेली थियणो पवंदो। ट्रांसफार्मर ते, नालीअ ते, किरास ते, छोरे जे वोट ते, दड़के ते, दाबे ते, दहमान ते वोट न ॾियणो पवंदो। ऐं ड्रिजो न हिननि वॾेरनि खां, ड्रिजो न हिननि भोचारनि ख़ाननि नवाबनि खां। उहे ॾींहं वया जॾहिं तव्हांखे बकरी चोरीअ में बदिराईंदा हुआ, उहे ॾींहं वया जॾहिं कुकड़ चोरीअ में तव्हांखे बदिराईंदा हुआ। ॾाड़ीअ ते हथणी ॾेखारनि तव्हांखे, हथणी ॾेखारे, हथनि जुरत, जीअण जंजाल न कयां त चइजो। उहे ॾींहं वया। हाणे मुंहिंजा कारकुन निंदण का न आहिनि भोतारो। तहां ज़रदारीअ जे कुल्हनि ते हो त हे बि शींहं जे कुल्हनि ते आहिनि। मथां हिननि खे निंदण को सम्झो अथव।
मदा हिनन के अकेलो समझो तो हे अकेला ना हिन हे माल की वारो हिन इंशाअल्लाह हे तहां जे इक़्तिदार जो जनाज़ो पढ़ंदा। लिहाजा ड्रिजो न खौफ जे चादर के लाहे फिटो कयो। जिंदगी इन्हनि जे हथनि में ना है। ओ नौजवान मौत इन्हनि बहुतारन खानन नवाबन सरदारन जे हथनि में ना है। जिंदगी भी अल्लाह जे हथनि में आ, मौत भी अल्लाह जे हथनि में आ। केरा जिंदगी जो मालिक, केरा जिंदगी जो मालिक, कंहिंजे हथ में आ रिस्क रोज़ी। पोइ इन्हनि को चौथा ड्रिजो, चौथा ड्रिजो इन्हनि खां इन्हनि खे मुस्तरद करणो आहे। गरीबन जे लाइ, मिस्कीनन जे लाइ, हारन जे लाइ, मजदूरन जे लाइ, समाजड़ी सिंध जे लाइ, दीन ऐं धरती जे चौकीदारी जे लाइ जमीयत उलमा इस्लाम जो साथ ॾियणो आहे। ठप्पा छाते लॻंदा? आस्ते था चओ, आस्ते था चओ। ॾींहुं लॻो अथव, ॾींहुं लॻो अथव, नथो ॻाल्हाए। ठप्पे ते ठप्पो, भाई लाउड वारे खे चुम त छॾे। ठप्पे ते ठप्पो। इन लाउड इन नारन वारी माइक खे बंद करे छॾ। ॻाल्हाए नथो सोट। को संद रहियल आहे त तीर बटरे खाई वठो। मां वारा मौलवी 5 साल ॿिया बि इंतज़ार कंदा, का ॻाल्हि कोन्हे। रहियल त खाई वठो बाबा, मां वारा मौलवी 5 साल ॿिया बि ऐं मुबीन खान बि इंतज़ार करे वेंदो, को मसलो कोन्हे। संद रहियल अथव त खाई वठो। छा ख़्याल आहे? ठप्पो छाते? चाचा ॿुधाए ठप्पो छाते? नौजवानों ॿुधायो ठप्पो छाते? ठप्पो छाते? ठप्पो छाते? ठप्पे ते ठप्पो, ठप्पे ते ठप्पो, ठप्पे ते ठप्पो। किताब तब्दीली जो निशान, किताब कामयाबी जो निशान, किताब सिंध के वागुन जे वतन में आजाद कराइण जो निशान, किताब गरीब जो, मिस्कीन जो, हारी जो, मजदूर जो निशान, किताब सिंध जे मजलूमन जो निशान, किताब समाजड़ी सिंध के इनकलाब जो जरियो बणाइण जो निशान, किताब इंशाअल्लाह सिंध जे तकदीर खे तब्दील करण जो निशान। 26 जून ते ठप्पो किताब ते छाते खिले दो 2000 मिलिया थी जा 2000 को हाणे ॿाहिरि कढो पंहिंजो। इन्हनि जे पीउ जा पैसा न आहिनि, इन्हनि जे पीउ तव्हांजा पैसा आहिनि। लुटे फुरे लुट खरबे रुपया ठाहिया अथऊं, खरबे रुपया खुदा जो कसम आहे। पाण खे बि ख़बर नथनि त केतिरा पैसा आहिनि। न हिननि जो पीउ अमीर हो, न ॾाढो अमीर हो, तव्हांजी खज़ाने खे लुटियो अथव। ये 2000 तव्हांजा आहिनि। क़ुरान ते 2000 बि वठो, वोट बि न ॾियो, गुनाहगार न थींदो। मां फतवा ॾेई थो वञाव, फतवा ॾेई थो वञाव। इन्हनि जे पीउ जा पैसा न आहिनि, तव्हांजा आहिनि। ट्रांसफार्मर बि वठो, वोट न ॾियो, गुनाहगार न थींदो। गिटी बि ठारायो, वोट न ॾियो, गुनाहगार न थींदो। मां फतवा त मां ॾींदुमि या ख़ुर्शीद छा ॾींदो? खुदा खे मञो यार, हाणे हिते ॾाह थी जो मतां चओ त फतवा बि साईं ख़ुर्शीद छा ॾींदो। ईअं न कजो, क़ुरान खे मञो। वो पाण बि जनाज़ा निकाह असां को पढ़ाईंदो आहे, फतवा असां ॾींदासीं। पैसा बि क़ुरान ते वठिजो, वोट बि क़ुरान ते न ॾिजो, गुनाहगार न थींदो। ठप्पा छाते यार? आवाज़ ढिलो ढिलो आहे। मुंहिंजे कारकुननि खे ॾींहुं लॻो आहे। ठप्पा छाते? ठप्पा छाते? ठप्पा छाते? चङो उम्मीदवार अॻियां अचो। हिन यूनियन काउंसिल या भरिसां जी कंहिं यूसी जा उम्मीदवार आहिनि त अॻियां अचो, मां सां गॾु बीहो। उम्मीदवार अॻियां अचो, उम्मीदवार मां सां गॾु बीहो, उम्मीदवार मां सां गॾु बीहो। अलाए उम्मीदवार मां सां गॾु आहिनि, सिर्फ़ु उम्मीदवार मां सां गॾु बीहो।